अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर से आयो मेहरान टीवी न्यूज़ है रुखसार हैदर। सबका पहले एक नज़र हेडलाइंस दे। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त दुनिया में पानी जो वॾो मसलो अचण वारो आहे। सूबा हाणे खां ई गोड़ करे रहिया आहिनि त पानी घटि ॾिनो पियो वञे। पानी जो मसलो हल न थियो त वॾा मसला जनम वठंदा। पानी खोट खे मुंहुं ॾियण लाइ मनसूबाबंदी करणी पवंदी। हुकूमत अकेले सर कुछ नथी करे सघे। क़ौम खे गॾिजी माहौलियात बाबति जंग विढ़णु घुरिजे। सिंध हुकूमती वापारियुनि में ॻाल्हियूं कामयाब। वापारियुनि राति 8 वॻे ताईं कारोबार खोलण बाबति फ़ैसिलो सूमर ताईं मुलतवी करे छॾियो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त सूमर खां शॉपिंग मॉल्स ऐं शादी हाल बि खोलिया वेंदा। वापारी असांजा दुश्मन नाहिनि, मसइलनि जे हल लाइ कमेटी जोड़ी आहे। MKM जा दोस्त लसानियत जी ॻाल्हि न कनि। वापारी अॻवाननि चयो आहे त सिंध हुकूमत ख़ातिरी कराई आहे नोटिफिकेशन जारी न थियो त सूमर खां कारोबार खोलण बाबति पाण फ़ैसिलो कंदासीं। अपोज़िशन सां बहितर लॻा पिया चाहियूं था। पीपल्स पार्टी ऐं नून लीग चूंड ऐं अदालती सुधारनि ते साथ ॾियनि। फवाद चौधरी पारां मुख़ालिफ़ धुर खे हिकु भेरो ॿीहर ॻाल्हियुनि जी आच। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त सूबनि ऐं वफ़ाक़ में बजट आसानी सां मंज़ूर थी वेंदी। समूरियुनि इतिहादी पार्टियुनि हिमायत जी ख़ातिरी कराई आहे। नून लीग अॻवान ख्वाजा साद रफ़ीक वरी नेब जे रेडार ते अची वियो। नेब जे एग्ज़ेक्टिव बोर्ड रेलवे वारे अॻूणे वज़ीर ख्वाजा साद रफ़ीक समेत 10 ॼणनि ख़िलाफ़ इंक्वायरियुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। नेब चेयरमैन जावेद इक़बाल चयो आहे त अटे खंड ऐं मनी लॉन्ड्रिंग समेत समूरा मेगा करप्शन केस मुंतक़ी अंजाम ताईं पहुचाया वेंदा। सिंध हुकूमत बहरिया टाउन ख़िलाफ़ सुभाणे एहतजाज खे रोकण लाइ मैदान ते लही आई। वॾे पैमाने ते पुलिस फोर्स ऐं ताक़त जो इस्तेमाल करण जो फ़ैसिलो। सिंध पुलिस जे SSPs खे वॾी नफ़री गैस गोला, गैस गन्स, वाटर कैनन सां गॾु फॉरेंसिक टीमूं आणण जो हुकुम। DIG साकिब इस्माइल मेमण बहरिया टाउन ऐं न्यू DHA आॾो रिथियल एहतजाज खे नाकाम करण लाइ प्लान जारी करे छॾियो। अधु डज़न SSPs जूं बहरिया टाउन ऐं ॿियनि हंधनि ते ड्यूटियूं लॻायूं वयूं। सिंध एक्शन कमेटी तरफ़ां मलीर में सिंधी वसंदनि ते कब्ज़े ख़िलाफ़ सुभाणे बहरिया टाउन आॾो धरणो हयो वेंदो। सॼी सिंध मां क़ौम परस्तनि ऐं सियासी समाजी धुरियुनि जा काफ़िला कराची रवाना थींदा। जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी, सनान कुरैशी, रसूल बख्श ख़ासखेली, रियाज़ चांडियो ऐं ॿिया अॻवान धरणे जी क़यादत कंदा। धरणे जी कामयाबी लाइ सन में SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह जी सदारत में गॾिजाणी। जलाल महमूद शाह चयो त बहरिया टाउन कराची में सिंधियुनि जी ज़मीननि ते कब्ज़ा कया आहिनि। सुभाणे कराची में भरपूर एहतजाज करे बहरिया टाउन जी साज़िशुनि खे नाकाम बणायो वेंदो। बहरिया टाउन जी वालार ख़िलाफ़ सुभाणे लॻंदड़ धरणे में शिरकत लाइ नूरियाबाद खां नौजवान इतिहाद जो प्यादल काफ़िलो रवानो। नौजवान सुभाणे बहरिया टाउन जे मुख्य गेट आॾो लॻंदड़ धरणे में शिरकत कंदा। नूरियाबाद जे मक़ामी बाअसर माण्हुनि तरफ़ां रहवासियुनि ते बहरिया टाउन ख़िलाफ़ धरणे में शिरकत न करण लाइ दबाव। सन में बहरिया टाउन ख़िलाफ़ धरणे जी कामयाबी लाइ सियासी समाजी धुरियुनि जी जागृता रैली। मुल्क में कोरोना वायरस वधीक 84 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। 1923 नवां केस ज़ाहिर। वायरस सबब हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 21,189 ऐं मरीज़नि जो मजमूई अंग 9,30,511 थी वियो। 24 कलाकनि दौरान कोरोना केस मस्बत अचण जी शरह 3.81% रिकॉर्ड। सिंध में उरड़ी जे ॾाइण हिकु ॾींहुं अंदरि वधीक 3 हयातियूं खसे वरितियूं। ठुल में उरड़ी सबब 2 ॿारड़ा फोत थी विया। तालुके अंदरि फोत थियल ॿारड़नि जो अंग वधी 35 थी वियो। कंधाकोट में उरड़ी सबब 3 वरहनि जी ॿारड़ी फोत। केतिराई ॿारड़ा उरड़ी में मुब्तला। सिहत खाते वैक्सीन कराइण लाइ तहरुक न वरितो। राणेपुर वेझो क़ौमी शाहराह ते ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर 2 ॼणा फोत थी विया। फोतनि में ठारोशाह वासी अब्दुल वाहिद पंवर ऐं शाहज़ेब भुट्टर शामिल। मचियारी में ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर, औरत फोत, संदसि मुड़ुस ऐं पुटु ज़ख़्मी।